मुरेरुलाल स्टेशन शहर में रमज़ान शरीफ के भलारे महीने में वधीक अघ वठंदड़ मुनाफ़िख़ोर वापारियुनि ऐं दुकानदारनि ख़िलाफ़ असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सोहो कार्रवाई कंदे मुनाफ़िख़ोर दुकानदारनि ते ॾंड विधो ऐं वार्निंग पिण ॾिनी। ॿिए तरफ़ असिस्टेंट कमिश्नर जो ॿुधी शहर जे केतिरनि ई मुनाफ़िख़ोर दुकानदारनि दुकान बंदि करे खिसकी विया। हिन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सोहो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अवामी शिकायतुनि ते मुनाफ़िख़ोर दुकानदारनि ऐं वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे ऐं करे रहिया आहियूं। सिंध हुकूमत रमज़ान शरीफ जे भलारे महीने में अवाम खे रिलीफ ॾियणु चाहे थो। कंहिं बि दुकानदार या वापारी सरकारी रेट लिस्ट ते अमल न कयो त उनखे ॾंड सां गॾु जेल में मोकिलियो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।